अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। ऐं हाणे जातीअ मां इहा ख़बर। जातीअ में मज़लूम कश्मीरी भाइरनि ते ज़ुल्म खे 1 साल मुकमल थियण ते सॼे मुल्क जा जाती शहर में बि टाउन कमेटी जाती जे चेयरमैन रईस जुम्मन ख़ान मलकानी, असिस्टेंट कमिश्नर जाती ज़ीशान अली ख्वाजा जे अॻुवाणीअ में रेवेन्यू ऑफिस जातीअ खां शहीद फाज़ल राहो चौक ताईं रैली कढी वई। रैलीअ में पाकिस्तान ज़िंदाबाद, भारत मुर्ताबाद, मोदीअ ते लानत ऐं पाक फ़ौज ज़िंदाबाद जा नारा हया विया। हिन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त कश्मीरनि सां ज़ुल्म ऐं बर्बरियत थी रही आहे, पर अक़वाम मुतहिदा अञा ताईं ख़ामोश आहे, जॾहिं त पाकिस्तान जो बच्चो कश्मीरी भाइरनि सां गॾु आहे। कश्मीर बनेगा, कश्मीर बनेगा, कश्मीर बनेगा, कश्मीर बनेगा, कश्मीर बनेगा, पाकिस्तान का पाकिस्तान।